वालेकुम सलाम। जी बाबा अदा ठरी मेरो आकड़ो रस्तो तो वञे अदा ठरी मीरवा वेंदो या ठरी मीरवा रस्तो त हे ई सिधो वञे तो वरी हेॾे लहंदो रस्तो उहो न वञिजो जी बाक़ी जेको हीअं वञे न हा नहीं उनरे बि छिप न वञिजो कड़े नहीं दा जेको हेॾे हीअं वञे न जी जी इन हेॾे वञिजां सही आहे बाबा ठरी मीरवा वञे छो थो कमाला कहिड़ो बाबे चवा एकड़ो मास्टर आउने अड पढ़ने त सुधरी ने अच्छा भाई यो केड़ो मास्टर आ जो तू एडो पंथ करे ठरी मीरवा पंथ करे तो वने छा चक्कर आ अबा तो के खबर ना है त सजी सिंध में मशहूर आ फेसबुक यूट्यूब ते मशहूर आ भला एडो यो खास मास्टर आ छा बाबा वीआईपी मास्टर आ हैं मशहूर आ हाला सम बुधो ही ना है मल ते हाला ये तो को बुधो ठरी मीरवा में को मास्टर एडो मां तेरो बुधो ही ना है हैं ता बुधो न न असां न ॿुधो आहे। जे करे त बाबा बाबा मूंखे मोकिले दो ॾई यार थी सके ये तो त नओं तरीक़ो आहे असां नई ॻाल्हि ॿुधूं था पिया लगे तो ने भलो मास्टर आयो तई दा थी सघे इहो मास्तर असांखे ॾिसणो पवंदो बाबा ॾिसऊं छा असां पाण तो सा कजा था वने मास्टर वट पढ़ंदासी पर त देर छा जी आहे हां पर हिकड़ी गाल बुध ठरी मीरवा में मास्टर जो नालो छा है यार यो तो पहिरियां पुछऊं सर बाबा यो गाल ॿुधाए यो ठरी मीरवा में केड़ो एडो मास्टर वडो आ जो तू पंध करे तो वञेस नालो छा है बाबा ने उस्ताद जे बाबे मूंखे नालो ॿुधायो आहे नालो अथई थारंग साव इहो भला ॿुधायो इहो एॾो नालो ॿुधियो इहो सफ़ा दाछ ते वठी ॾे इहो भला छा आहे तो दौरो वठी थो वञे छा भला यार मास्टर जेको आहे न मास्टर नाहे जॾहिं मवालिन जो भंग जो कूंडो आहे इहो भला ॿुधियो ईअं सफ़ा बेहोश थी थो वञे नथी न ईअं बेहोश यार मास्टर भलो आहे न मास्तर त भलो आहे ॾाढो खाशा माण्हू आहे छोकिरा पढ़ण था वञनि सफ़ा टुन थी था वञनि तोखे पकड़ियो त न त हेठि वञी किरे आ वासर में मास्टर जो नालो ॿुधी इलाही माण्हू तो मरी या ख़ुदकुशी करे या शुक्र कयो मां नालो ॿुधी कोन तो मरां पोइ बि ॾिस बीठो था या न जिंदाबाद बाबा तू कमाई दे इन मास्टर वटि तू पढ़ंदे न ख़ुदा जो कसम आहे तू डिग्रियूं खणंदे डिग्रियूं तू तो जा तुझी पीढ़ भी डिग्रियूं खणंदी मास्टर ना आहे ख़ुदा जो कसम जन्नत में भंग जो कूटो मोकिलियो अथनि जेको छोकिरो वञे टुन थी थो वञे हाय अला हक़कारा कंदे पुट पढ़ी भली वञे सिधो रस्तो तो वञे सही आहे न ही सिधो वञा सही आहे न हे अॻियां कुता बि भौंकंदा अथई ख़्यालु कजां बाबा ॻाल्हि ॿुध मास्टर ख़िदमत बि जाम कंदो अथई वञण सां चांहियूं पापा हई 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 पापा गोश्त मुर्गियूं तोखे औताक में न बल्कि तोखे सोफन में सुमारींदो सोफन में हई हई मास्टर साईं मौला अहिड़ा ॾिए तव्हांखे बाक़ी असांखे न ॾिनई त बि ख़ैर वो तो सही ने मास्टर रे असांखे हलणो ई पवंदो न जो बाला जेकर माफ़ी एॾी भला ॻाल्हि ॿुध जी भाई वेल्डिंग कराईंदो वञे न पोइ सही आहे तूं पढ़ंदे वञे सिधो वञा सही आहे न हेॾे न वञा हीअं वञा वञ बाबा वञ वयो बाबा मास्टर रे वयो हए हए जन्नत आ मास्टर ख़ुदा जो कसम आहे छोकिरो टेकजी वियो एड़ो भला भलो मास्टर आ त पोइ असां बि हलूं न पढ़ण पोइ भले तुंहिंजी मर्ज़ी पढ़ण वञे त ॾे हाल वेल्डिंग थियल थी न बाबा उहे पुराणा टाक इहे असांजा टुटा पिया आहिनि असांजी वेल्डिंग वरी कान थियल पोइ छॾेसि भाउ ईअं ई सही आहे अहिड़े मास्टर खां हलिया बाबा असां टारी हली लाहियूं हलिया तूं छा ते वत पटियूं पिया हो मके विया त असां अच मदी ने हलूं यार वाह रे वाह